इन जी करे हजरत या बिन ज़करिया अलैहिस्सलाम फरमायो ज़िना जी इब्तिदा नजर खां है, ज़िना जी शुरुआत नजर खां। बदनजरी एडी खतरनाक बीमारी थव, बदनजरी जी करे घर बर्बाद थी विया, कारोबार तबाह थी विया, पर इन बदनजरी जी करे ईमान भी बर्बाद थी वेंदो आ। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो हिकिड़ो मुअज्जिन हुयो, 40 साल आज़ान ॾिनई, 40 साल तकबीर चई, 40 साल तकबीर ऊला में शरीक थियो। एक दफे मस्जिद जे सान में आज़ान पियो जी, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। जन्मल हय्या अल सलात चई त सामो सजे पासे ॾों हिकिड़े ईसाई जो घर हो। उन जी न्याणी मथे कोठे ते बीठी पंहिंजे वारनि खे पई सुकाए। पहिरियों दफ़ो त हिन मुअज़्ज़िन जी नज़र ओचितो पई, वरी ॿियो दफ़ो हय्या अल सलात चई त ॼाणी वाणी निहारियई, हिकिड़ी नज़र में फासी वियो, आज़ान भी पूरी कोन करे सघियो। छाजो फर्ज़, छाजी सुन्नत, छाजा नफ़िल। सिधो वञी उन नसरानी जे घर जी दरवाज़े ते बीठो, दरवाज़ो खड़काई, ईसाई ॿाहिरि निकिरी आयो, चई बाबा तुंहिंजे छोकिरी जी मुहबत मूंखे मारे छॾियो आहे। पंहिंजे न्याणीअ जो संग हुजे, हुन चयो तूं मुस्लमान, मां ईसाई, चई मां इस्लाम तो हथ खयुमि, मोहम्मद तो हथ खयुमि। सूअर जो गोश्त खणी आयो, सूअर जो गोश्त खाधई। शराब जी बोतल खणी आयसि त ही शराब जी बोतल पी, जीअं मूंखे यकीन थे त तूं नसरानी आ। शराब जी बोतल भी पीतई। चई बस हाणे मूंखे यकीन थियो, मथे कोठे ते हली वे, उते रिश्ते जूं ॻाल्हियूं कयूं। जियां जो ॾाकण ते मथे चढ़े पियो त ॾाके तो पेर तिरकी पिस, किरियो वञी घाटो भॼी पिस। 40 सालन जे जिंदगी जी इबादत हिकिड़ी नज़र में वई, ईमान वियो, मुर्तद थी मरी वियो, ॿई जहान बर्बाद थी। तूं ऐं मां केरु थींदा, असां त राति ॾींहुं गुनाह। इन जे करे मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लकल ऊला वालैका सानिया, फरमायो पहिरीं नज़र माफ़ थई, ओचितो जेकॾहिं तुंहिंजी नज़र पराई और माफ़ थई, वालैका सानिया, जेकॾहिं ॼाणी वाणी तो निहारियो ॿियो दफ़ो त क़यामत जे ॾींहुं जहन्नम जूं सरायूं बाहि में तपाए करे अखियुनि में पारायूं ईंदियूं। अॼु असांजा नौजवान परावन